पखो लॻ पुलिस ऐं बासरनि जी ॾाढाइनि ख़िलाफ़ ॻोठ उमर भयो वासण पीरसन बेवा औरत मिसमात ख़ुर्शीद कल्होड़ो संदसि पुट मसूद कल्होड़ो ऐं न्याणी शमा साण करे मीडिया अॻियां एहतजाज कंदे दाहियो आहे त ॻोठ जा बासर दोदो सूमरो नदीम सूमरो ग़ुलाम मुस्तफ़ा शौकत आशिक मंज़ूर सूमरो ऐं ॿियनि असांजे घर ॾांहुं नाले जो गंदो पाणी ज़बरदस्ती नेकाल कयो जंहिं ते असां उन्हनि खे मना कई त असांजे घर जूं भितियूं कमज़ोर आहिनि जेके नेकाल जे पाणी सबबि किरी पट पइजी वेंदियूं जंहिं बाद उन्हनि ॾमिरजी असांखे लठियुनि ऐं सिरोटनि सां सख़्तु तशदुद जो निशानो बणायो आहे। हुननि वधीक दाहींदे चयो त मूं अहिड़ी दाह एसएसपी लाड़काणो खे लिखत में ॾिनी जेको लेटर गेरीलो पुलिस खे ॾिनो पर पुलिस ऐं तरजो बासर वॾेरो बि बासर जवाबदारनि सां ॿिट बणियल आहिनि ऐं गेरेलो पुलिस असां मिसकीननि खां फ़रियाद वठण लाइ बि तयारु कोन आहिनि जॾहिं त पुलिस असांखे इहो चई वापसि मोटाए छॾियो त कंहिं वॾेरे वटि फ़ैसिलो करायो। पीरसन औरत दाहींदे चयो आहे त मां मिसकीन बेवा औरत आहियां केर बि असांजो तदारुक करण लाइ तयारु नाहे। हुन आईजी सिंध डीआईजी पुलिस लाड़काणो एसएसपी पुलिस लाड़काणो खे अपील कंदे चयो आहे त मुंहिंजो इंसाफ़ करे बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट अब्दुल वहीद मेयो।